ओम साईं राम। नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि में न ख़ुशी ॻोल्हींदा कयो। वॾियूं ख़ुशियूं पोइ पाण ई ॾिसंदासीं, उहे ईंदियूं महीने में, ॿी महीने में हिकु दफ़ो। प्रमोशन मिलियो, वॾो घरु वरितो, वॾी कार वरिती, धीअ जी शादी थी। इहे सभु वॾियूं वॾियूं ख़ुशियूं आहिनि। इहे रोज़ु रोज़ु न ईंदियूं। असांखे रोज़ु रोज़ु ख़ुशि रहणो आहे। मूंखे मिठे खाइण जो जाम 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 शौक़ु आहे, पर हाणे थोरो संभालींदो आहियां। हाणे 58 जी एज पूरी थी आहे। साईं जे महिरबानी सां अञा ताईं काई डायबिटीज़ कोन्हे। जॾहिं बि मां ॼमे वटि वेंदो आहियां या किथे बि मिठो खाईंदो आहियां, हिकु ॼमूं सम्झो खयों, त खाइण खां पहिरीं मां साईंअ जो शुकुरु अदा कंदो आहियां कि साईं तुंहिंजी केॾी वॾी महिरबानी आहे, जो हीउ ॼमूं मां खाई थो सघां। तव्हां चवंदा इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। तव्हां थोरो इमेजिन कयो, मुंहिंजे एज जा 50 माण्हू खणो एट रैंडम करे। 25 माण्हू ॼमे जो गुलाब जामुन न खाई सघंदा। 15 खे डायबिटीज़ हूंदी, 10 जो वज़न वधियलु हूंदो। 25 निकिरी विया। बाक़ी 25 मां 15 माण्हुनि खे टाइम कोन्हे, जो हू पंहिंजे धंधनि में बिज़ी लॻा पिया आहिनि। बाक़ी 5 माण्हू उहो 30 रुपया वारो ॼमूं बि अफोर्ड न करे सघंदा। बाक़ी बचा 5 माण्हू, जंहिंमां मां हिकु आहियां, जंहिंखे ॼमूं खाइण लाइ पैसा बि आहिनि, टाइम बि आहे, ऐं हेल्थ वाइज़ खाई बि सघे थो। केॾी न वॾी साईं जी कृपा आहे। त हिन नंढियुनि नंढियुनि ॻाल्हि में ख़ुशी ॻोल्हींदा त ज़िंदगी तमामु सुठे नमूने गुज़री वेंदी। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।